ऐं सिंधी शागिर्द तहरीक जो मरकज़ी सदर ऐं मुंहिंजो तहलीक थरपारकर जे ॻोठ धर्मवेरी सां आहे ऐं आउं हिते हैदराबाद में रहां थो, पढ़ंदो आहियां सिंधी यूनिवर्सिटी में इंग्लिश लिटरेचर में। शागिर्द तंज़ीमूं जेके बि आहिनि उन्हनि जो हींअर जेको सरगर्मी आहे या उन्हनि जो जेकॾहिं तइलीमी इदारनि यूनिवर्सिटियुनि में ॾिसूं त उहो हिकिड़ी महदूद थी वई आहे। उनजा मुख़्तलिफ़ सबब आहिनि। हिकिड़ो त जॾहिं खां ज़िया जे दौर खां पोइ जॾहिं बि बैन लॻो आहे शागिर्द सियासत ते, त जेके बि शागिर्द तंज़ीमूं आहिनि उन्हनि ऐं उन्हनि जो जेको शागिर्द सियासत आहे उन ते हिकिड़ो असरु पियो आहे, ख़राबु असरु पियो आहे। हिकिड़े पासे पाण ॾिसूं त शागिर्दनि ते तशदुद थिए थो, ॿिए पासे शागिर्द जेको आहे उहो खंबी गुम थियनि था, ॿिए शागिर्दनि जो जेको ट्रांसपोर्ट जा इशू आहिनि, LLB वारनि शागिर्दनि जा तमामु घणा इशूज़ आहिनि, उन्हनि खे सप्लियूं लॻनि थियूं, उन्हनि जूं फीसिस ॻरियूं आहिनि। पाण पाकिस्तान मेडिकल कमीशन जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उनमें गुज़िरियल साल जेकॾहिं पाण ॾिसूं त उनमें पाकिस्तान मेडिकल कमीशन जेको आहे PMC जंहिंखे चऊं, उहो हिकिड़ो नओं इदारो जोड़ियो वियो ऐं उनमें जेके शागिर्द आहिनि सिंध जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जूं सीटूं घटाए, उन्हनि जो जेको डोमिसाइल जो शर्त ख़तमु करे, सिंध में जेके बि प्राइवेट कॉलेज आहिनि उनमें ॿाहिरनि सूबनि खां KPK बलोचिस्तान ऐं पंजाब जे सूबनि जे शागिर्दनि खे जेको सो दाख़िलाऊं ॾेई ऐं जेके शागिर्द आहिनि उन्हनि खां एंट्री टेस्ट वठण दौरान उन्हनि जूं जेके आहिनि कार्बन कापियूं न ॾेई उन्हनि जी फीस जेको आहे उहो तमामु घणी वधाए। पहिरीं नम्स जेको आहे उनजो इदारो आहे हिकिड़ो, उन इदारे जेको आहे सो फॉर्म इशू कयो, जंहिं इदारे जे फॉर्म जेको आहे 40,000 शागिर्दनि उन्हनि जा फॉर्म भराया, पोइ चयो वियो त बाबा नम्स जेको आहे उहो टेस्ट न वठंदो। उनखां पोइ NTS आई। NTS में हिकिड़े जेको शागिर्द आहे उनजो फ़ी चालान 700 रुपया, अहिड़ा 40,000 शागिर्दनि उनजा फार्म भराया, उन्हनि जूं स्लिप आयूं, एडमिट जेको एग्ज़ामिनेशन जेको कार्ड आहिनि उहे स्लिप वग़ैरह उहे आयूं, पर उन्हनि खां जेको आहे उहो टेस्ट NTS न वरिती, उनखां पोइ वरी PMC टेस्ट वरिती। हाणे उन असां इहो पुछा कयूं था त जेको शागिर्द आहे, आम शागिर्द आहे जेको हड़ करे, जेको रुपयो करे पंहिंजो जेको आहे उहो तइलीम जे लाइ पैसा गॾु करे थो ऐं उनखां पोइ NTS जहिड़ा इदारा या सिंध यूनिवर्सिटी जहिड़ा इदारा एंट्री टेस्ट नथा वठनि ऐं उहे फॉर्म्स जा चालान वग़ैरह जेको आहे उहो शागिर्दनि खां फीसिस वठे, उहो जेको करोड़ें रुपया गुज़िरियल साल सिंध यूनिवर्सिटी जेको आहे उहो सिंध यूनिवर्सिटी में लॻभॻि 40,000 शागिर्द पढ़नि था, उन्हनि जी एंट्री टेस्ट जो 2500 फ़ी चालान जेको आहे उहो इशू थियो ऐं पोइ सिंध यूनिवर्सिटी फॉर्म जेको आहे उहो वठी ऐं पोइ एंट्री टेस्ट वरिती कोन। हाणे 40,000 शागिर्दनि जा लॻभॻि 9 करोड़ खां मथे जेको आहे हिकिड़ी इनकम बीहे थी, उहा सॼी जेका आहे उहा सिंध यूनिवर्सिटी जे अकाउंट में वई, उनजी का पुछा काचा कोन्हे। हाल इहो आहे त शागिर्द सियासत बहाल थिए, स्टूडेंट यूनियन जेकॾहिं बहाल थींदी त पोइ शागिर्द जेको आहे उहो ख़ुदि मुख़्तियार हूंदो, माना उहो तइलीमी निज़ाम अहिड़ो अचे जंहिंमें उस्ताद जेको आहे उहो ज़ोरी सप्लियूं हणे न, उस्ताद पण मेरिट ते आयल हुजे, जेको क़ाबिल हुजे, अहल हुजे, उहो कतई ईअं न चाहींदो त आउं पंहिंजे शागिर्द जेको आहे उनखे सप्ली आहियां या उनखे किथे न किथे जेको आहे फासाइण जी कोशिशि कयां। त अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं जे हाणे हींअर सिफ़ारशी कल्चर आहे, जेको बि नंढा वॾा मुलाज़िम आहिनि उन्हनि खां वठी उस्तादनि जा जेके लेक्चरर आहिनि उहे पण पर्ची ते अचनि था, उहे पण जेको आहे एतिरा तजुर्बेकार चऊं या अहल चऊं या क़ाबिल चऊं उहे एतिरा न आहिनि। जेको पर्ची ते अचे थो जेको उहो पोइ सुभाणे जेको आहे पंहिंजे पावर जो, पंहिंजी ताक़त जो ऐं पंहिंजी जेको पोस्ट आहे उनजो ग़लति इस्तेमालु करे थो, त अहिड़ा वाक़ा पेश अचनि था। हींअर बि असांजा सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में उते यूनिटनि में स्टडी सर्कल हलनि था, सुजागबार तहरीक जा हलनि था, सिंधी शागिर्द तहरीक जा हलनि था ऐं उते बाक़ाइदा सुठे नमूने तंज़ीमी ऐं सियासी ऐं समाजी तौर ते उन्हनि जी जेका उहा तरबियत थिए थी ऐं उहा इंतहाई ज़रूरी आहे, जेका निस्बतन माज़ी जे भेट में जेको आहे उहा घटिजी वई आहे, पर उनखे अञा बि बहितर करण जे लाइ जेको आहे उहो असां पंहिंजो कमु कयूं पिया ऐं उहो बहितर थींदो। शागिर्दनि सां इंतिज़ामिया बि मसइलो करे थी, उन्हनि सां उस्तादनि जा बि मसइला आहिनि, उन्हनि सां इदारा बि मसइला जेको सो करे वेठा आहिनि, उन्हनि सां आम तौर ते त मसइला जेके बि आहिनि, ट्रांसपोर्ट जा इशू आहिनि, फीसिस जा इशू आहिनि, ॿिया जेके बि इशू आहिनि उहे त आहिनि, पर मथां खां जेकॾहिं ॾिसूं जनरली सियासी तौर ते सिंध सां वफ़ाक़ ज़ुल्म करे पियो, PMC जहिड़ा इदारा ठाहे, हाणे उहो सिंध जो जेके बि उनजो शागिर्द आहे उहो उन में पोइ ते रहिजो वञे थो। सिंध जे अंदरि कराची जे यूनिवर्सिटियुनि में सिंध जे ॿियनि ज़िलनि जूं जेके सीटूं आहिनि उहे तमामु घटि आहे, उन्हनि खे तमामु तोड़ियूं करे ऐं उन में वरी गिलगत ऐं बलूचिस्तान ऐं उतां जे जेको हितां जा हुकुमरान पीपल्स पार्टी वारा जेको आहे उहो इलेक्शननि में वञी उन्हनि उते जेको सो वॾा ऐलान करे उन्हनि खे सीटूं ॾेई उन्हनि
उन्हनि खे कराची में पढ़ण जी जेको आहे उन जा रस्ता खोलिया वञनि था। बाक़ी सॼी सिंध जा जेके शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ रुकावट बणियल आहे। सिस्टम लॻो पियो आहे ऐं हुते जेकॾहिं सिस्टम इहो आहे जो हुते जेको इदारो आहे उनमें अमलदार जेके आहिनि उहे नाहिल वेठा आहिनि, उहे सुठे नमूने पर्चा नथा कढे सघनि। जेकॾहिं उहे सुठे नमूने इम्तिहान वठी नथा सघनि या उहे जेकॾहिं मेरिट जी लताड़ कनि पिया त पोइ शागिर्दनि जे लाइ उहो जेको सिस्टम आहे तइलीमी निज़ाम त उहो तमामु ख़राबु थींदो वञे पियो। इम्तिहानी बोर्डनि में ग्रेड ते मार्कूं विकिरो थियनि थियूं, 1,80,000 ते जेको आहे मार्कूं वञे थो, जेको ग्रेड विकिरो करे उहो वञे थो त वठी अचे थो ऐं उहे ग्रेड जेके वठण वारा आहिनि उहे सुठनि यूनिवर्सिटियुनि में जेको आहे ऑनलाइन हींअर सिस्टम आहे, सुठनि यूनिवर्सिटियुनि में उहे ग्रेड उतां वठी उतां जी वरी सिलेक्शन बि आराम सां थी वञे थी। जेको पढ़े थो, जेको ग़रीब आहे, जेको महिनती आहे ॿार, उहो रहिजो वञे थो। छो त उन वटि न सुठा ग्रेड आहिनि, न उन्हनि वटि सुठा अहिड़ा सोर्सिस आहिनि जेको उते रीच करे सघे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।